कराची ऐं हैदराबाद डिवीज़नन में थींदड़ मकानी चूंडनि दौरान केतिरनि ई हंधनि ते सियासी कारकुननि जा पाण में जहिड़ा थी पिया आहिनि। कराची जे 7 ऐं हैदराबाद डिवीज़न जे 9 ज़िलनि में मकानी चूंडूं थियूं। वोटिंग दौरान केतिरनि ई हंधनि ते सियासी कारकुननि जा पाण में जहिड़ा थी पिया, जॾहिं त कुझु हंधनि ते इलेक्शन कैंप्स खे ई बाहियूं ॾिनियूं वयूं। कराची जे ज़िले मलीर में बिन कासिम पिपरी वारे इलाइक़े में पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं तहरीक इंसाफ जे कारकुननि में जहिड़ो थी पियो। जहिड़े दौरान पीटीआई पीपल्स पार्टी जे कारकुननि हिक ॿिए ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। जहिड़े खां पोइ पोलिंग जो अमल आर्ज़ी तौर ते रोकियो वियो, जॾहिं त पुलिस जी वॾी नफ़री बि पोलिंग स्टेशन ते पहुची वई। बदीन में मकानी चूंडनि दौरान प्रेसिडिंग ऑफिसरनि खे धमकियूं ॾींदड़ हिकु जवाबदार हाजी निज़ामानी खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त संदसि साथी फरार थियण में कामयाब थी वियो। पुलिस मूजिबि चूंड इख़लाक़नि जी भञकड़ी ते जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। बदीन जी यूसी 37 में पीपल्स पार्टी ऐं आज़ाद उम्मीदवार में जहिड़े दौरान हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। गवर्नमेंट पायलट हाई स्कूल दादू में पीपल्स पार्टी जो एमपीए कारकुननि सां गॾु वोट कास्ट करणु पहुतो त पीटीआई कारकुननि एमपीए खे वोट कास्ट करण खां रोके छॾियो, जंहिंखां पोइ एमपीए अकेले वञी वोट कास्ट कयो। सूबाई वज़ीर सरजील मेमन चयो आहे त एमक्यूएम पारां चूंडनि जे बाइकाट ते अफ़सोस थियो। एमक्यूएम जा ख़दशा ख़त्म करण जी भरपूर कोशिश कई। ख़्वाहिश हुई त एमक्यूएम इलेक्शन जो हिसो बणिजे हा। सूबाई वज़ीर सरजील मेमन कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कराची समेत सूबे में मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो पुरअमन तरीक़े सां थी रहियो आहे। कंहिंखे कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾींदासीं। ॿिए पासे पीटीआई अॻवान अली ज़ैदी चयो त एमक्यूएम वटि उम्मीदवार ई न हुआ, उन करे चूंडनि जो बाइकाट कयो। उन्हनि खे अंदाज़ो न हो त इमरान खान खे छॾींदासीं त अवाम पीटीआई सां गॾु बीहंदो। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे अली ज़ैदी चयो त कराची में पीटीआई जो मेयर ईंदो त सभिनी खे ख़बर पइजी वेंदी। पीटीआई ख़िलाफ़ वावेला कई पई वञे। जमायत इस्लामी कराची जे अमीर हाफ़िज़ नईम चयो आहे त एमक्यूएम खे चूंड विहणु घुरिजे हा। असांखे बतकबंदियन ऐं आदमशुमारी ते एतिराज़ आहिनि। एमक्यूएम चूंड विढ़े हा त ख़बर पइजी वञे हा त केरु किथे बीठल आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त कानून लागू कंदड़ इदारा कंहिं बि शरपसंद खे मकानी चूंडनि में रंडक विझण न ॾियनि। समूरियूं सियासी जमायतूं ऐं संदन कारकुन चूंड ज़ाब्तनि जो एहतराम कनि। वॾे वज़ीर कराची में मकानी चूंडनि जी निगरानी लाइ सीपीओ में क़ाइम कंट्रोल रूम जो दौरो कयो। वॾे वज़ीर पोलिंग वारे अमल में सिक्योरिटी इंतज़ामनि बाबति ब्रीफिंग बि वरिती। वॾे वज़ीर मुराद अली शाह सेंट्रल पुलिस ऑफिस जे दौरे दौरान ॻाल्हाईंदे चयो त शरपसंदनि खे बख़्श न कयो वेंदो। समूरियूं जमायतूं चूंड ज़ाब्तनि जो एहतराम कनि। वॾे वज़ीर आईजी सिंध खे हिदायत कई त पोलिंग दौरान शहर में अमन अमान बरक़रार रखण खे यकीनी बणायो वञे। चूंड जो अमल पुरअमन तरीक़े सां जारी आहे। तहरीक इंसाफ वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ आणण जो हतमी फ़ैसिलो करे वरितो, जंहिंजी इमरान खान मंज़ूरी ॾेई छॾी आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ख़िलाफ़ बेतमादी रिथ जमा कराइण जो फ़ैसिलो कयो हो, जंहिंजी पार्टी चेयरमैन खां मंज़ूरी घुरबल हुई। काल इमरान खान उन फ़ैसिले जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। पार्टी ज़रियनि तस्दीक कंदे चयो आहे त वज़ीर आज़म ख़िलाफ़ एतमाद जे वोट जी कार्रवाई करण जो फ़ैसिलो थी वियो आहे। सदर आरिफ अलवी जल्द वज़ीर आज़म खे एतमाद जो वोट वठण लाइ चवंदो। ज़रियनि मूजिबि पीटीआई उहो फ़ैसिलो एमक्यूएम जे ख़दशनि खे ॾिसंदे कयो आहे। पीटीआई पुरुमीद आहे त एमक्यूएम वज़ीर आज़म खे वोट न ॾींदी। इमरान खान चयो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे हाणे एतमाद जो वोट वठणो पवंदो। हाणे शहबाज शरीफ़ खे टेस्ट कंदासीं। पीटीआई टेस्ट पास करे वरिती, हाणे शहबाज शरीफ़ जो वारो आहे। निजी टीवी सां ॻाल्हियूं कंदे हुन चयो त पहिरियों भेरो शहबाज शरीफ़ खे इम्तिहान में वठंदासीं। असां वटि एतमाद जे वोट सां गॾु ॿिया ऑप्शन बि आहिनि। चयो त पंजाब असेंबली टुटण जे हिकु हफ़्ते बाद केपीके असेंबली खे टोड़ियो वेंदो। आसिफ ज़रदारी सिंध जे वज़ीरनि सां नोटनि जा थेला भरे लाहौर खणी आयो त असांजा मेंबर घबरायल हुआ। नामालूम नंबरनि तां फ़ोन कंदड़ उहे आछूं बि ॾेई रहिया हुआ त नवाज़ लीग में हलिया वञो, हाणे उनखे अचिणो आहे। पर मूं पंहिंजे माण्हुनि जे टेम्परेचर जो जाइज़ो पए वरितो। पाकिस्तान बदिलिजी वियो आहे। मूं कॾहिं न ॾिठो हो त ईअं एमपीएस ते दबाव विधो वियो हुजे।
मूंखे अंदाज़ो थी वियो हो त हाणे हीअ न वेंदा। MPs खे अंदाज़ो हो त जेको हिन वक़्तु पार्टी छॾींदो उहो पंहिंजी सियासत जो जनाज़ो कढंदो। उहा तमामु वॾी तब्दीली हुई। हुन चयो त राति जो 10 वॻे अंदाज़ो थियो त हाणे पंजाब असेंबली में एतमाद जो वोट वठण जी पोज़ीशन में आहियूं। मोनिस इलाही तमामु वॾो किरदारु अदा कयो। उहे स्पेन मां मेंबरनि खे फ़ोन करे रहियो हो, छाकाणि त काफ लीग जा मेंबर आख़िर में घटि हुआ, असांजा पूरा थी विया हुआ। चयो त असुल कुर्बानी परवेज़ इलाही ॾिनी आहे। असां खेसि तजवीज़ ॾिनी आहे त पार्टी PTI में ज़िम करियो। इतिहादी हुकूमत में मसइला थींदा आहिनि। 3.5 सालनि में सभिनी खे हैंडल करणु मूं लाइ अज़ाब हूंदो हो। असां हिननि खे तरक़ियाती फंड ॾींदा हुआसीं त असांजा मेंबर नाराज़ थी वेंदा हुआ। हाणे मज़बूत ऐं ताक़तवर हुकूमत जी ज़रूरत आहे। हुन चयो त मूंखे ख़ौफ़ थी रहियो आहे त सियासी इंजीनियरिंग ॾिसी रहियो आहियां। MQM खे गॾु कयो पियो वञे। PP खे PP में उमाणे रहिया आहिनि। ॾखण पंजाब में PP खे सीटूं, JUI खे KPK में ऐं हिते सभिनी खे चवनि पिया त नून लीग में हलिया वञो, छाकाणि त इमरान ख़ान ते क्रास लॻाए छॾियो आहे। हुननि तारीख़ मां को सबक़ न सिखियो आहे। सियासी इंजीनियरिंग मुल्क जो ॿेड़ो ॿोड़ियो। सवाल कयो वियो त तव्हां माफ़ी कंहिंखां घुराइणु चाहियो था, त हुन चयो त हीअ जेको कुझु थियो आहे मूंखे ख़बर आहे त कंहिं कयो आहे। आज़म सवाती ऐं शहबाज़ गिल खे ख़बर आहे त कंहिं कयो आहे। मुल्क खे उथारणो आहे त क़ौम ऐं इस्टेब्लिशमेंट खे गॾु रखणो पवंदो। ड्रेजारणु, धमकियूं ॾियणु नाकारा किरदार आहे। तव्हां हाकारी किरदारु अदा करियो। कानून जी हुक्मरानी लागू करण में मदद करियो। कराची ऐं हैदराबाद डिवीज़ननि जे 16 ज़िलनि में पोलिंग दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते बदनज़मी सबबि वोटर्स मुख़्तलिफ़ परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। कराची ऐं हैदराबाद जे 16 ज़िलनि में मकानी चूंडनि दौरान किथे इलेक्शन जो अमलो वक़्त ते न पहुतो त किथे पोलिंग स्टेशन जो हंधु ई तब्दील कयो वियो, जंहिं सबबि वोटर्स सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। अठे शहर जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल उस्मान गुंद्रो में सेवरेज जो पाणी जमा आहे, जंहिं सबबि पोलिंग स्टेशन ईंदड़ वोटर समेत अमले खे सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻो। कराची जे ज़िले क्यामाड़ी में मच्छर कॉलोनी जी UC 5 जे 4 पोलिंग स्टेशननि में पोलिंग जो अमल सुस्त रफ़्तारी जो शिकार आहे, जॾहिं त ज़िले बस्ती में UC 7 जे वार्ड 4 में वाक़िए ग्रीन स्काई लैंड ग्रामर स्कूल पोलिंग स्टेशन में चूंड अमल केतिरा ई कलाक गुज़रण खां पोइ बि शुरू न थी सघियो। पीपुल्स पार्टी चूंड बेज़ाब्तियुनि सां इलेक्शन कमीशन खे लिखत में आगाह करे छॾियो आहे। हैदराबाद जी सिटी कॉलेज पोलिंग स्टेशन में पीपुल्स पार्टी उम्मीदवार ऐं अमले में तकरार थी वियो। उम्मीदवारनि तरफ़ां ओचितो पोलिंग स्टेशननि जो हंधु तब्दील करण ते एहतजाज कयो वियो। कराची जे इलाइक़े सोराब ॻोठ जे 4 UCs में पोलिंग शुरू न थी सघी, जंहिं ते पीपुल्स पार्टी चीफ इलेक्शन कमिश्नर खे लिखत में शिकायत दाख़िल कराई। कराची जे इलाइक़े न्यू कराची में हिकु पोलिंग स्टेशन ते अमलो ई मुक़ररु वक़्त ते न पहुची सघियो। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान क़ुरतुल ऐन फातिमा चयो आहे त इस्लामाबाद में मरकज़ी कंट्रोल रूम क़ाइमु कयो वियो आहे, जितां खां चूंड जी निगरानी कई पई वञे। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान चयो त इलेक्शन कमीशन खे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशननि खां हींअर ताईं 20 शिकायतूं मिली चुकियूं आहिनि, जंहिंजो अज़ालो बि कयो वियो आहे। क़ुरतुल ऐन ॿुधायो त बदनज़मी जूं शिकायतूं फ़ोन, ईमेल ऐं मीडिया मॉनिटरिंग ज़रिए मिलियूं आहिनि। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान चयो आहे त घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो बयान ग़लत ऐं अवाम खे गुमराह करण जे बराबरि आहे। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान मूजिबि वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो बयान उहो ज़ाहिर करे थो त उन जी इलेक्शन कानून खां वाक़फ़ियत घटि आहे। इलेक्शन कमीशन पंहिंजो आइनी ऐं कानूनी ज़िम्मेवारियूं बहितर तरीक़े सां पूरियूं करे रहियो आहे। हुन चयो त इदारे ते इल्ज़ाम आहे त कराची हैदराबाद मकानी चूंडनि लाइ पुराणियूं वोटर लिस्टूं इस्तेमालु कयूं वयूं। तक बंदियुनि बाबति इलेक्शन कमीशन मथां इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। तर्जुमान वधीक चयो त UCs ऐं काउंसल्स जो अंग ॾियणु सूबाई हुकूमत जो कमु आहे। सूबाई हुकूमत नोटिफिकेशन में हर ज़िले जी UCs जो अंग ॾिनो आहे। कानून मूजिबि इलेक्शन कमीशन अंग मूजिबि तकबंदियुनि जो पाबंद हो। इदारे शफ़ाफ़ तरीक़े सां तकबंदियूं कानून मूजिबि कयूं। हुन चयो त उन तकबंदियुनि जी इस्लामाबाद केस सां का बि हिकजड़ाई न आहे। इस्लामाबाद केस में इलेक्शन शेड्यूल दौरान UCs जो अंग वधायो वियो। 7 खां 10 ॾींहं दौरान इस्लामाबाद में बि चूंडनि लाइ तयारु आहियूं।
नेपाल में एक जहाज किरी तबाह थी वियो आहे, जंहिंमें 72 मुसाफ़िर सुवार हुआ। शुरुआती तौर ॿुधायो पियो वञे त मलबे मां 40 लाश कढिया विया आहिनि। नेपाल जे अमलदारनि मूजिबि पोखरा एयरपोर्ट ते हिकु जहाज किरी तबाह थी वियो आहे, जंहिंमें 72 मुसाफ़िर सुवार हुआ। नेपाल जे सिविल एविएशन अथॉरिटी जे तर्जुमान मूजिबि हादसे बाद हिन वक़्त ताईं 40 लाश कढिया विया आहिनि। येटी एयरलाइंस जो जहाज खटमंडू खां पोखरा वञी रहियो हो त लैंडिंग जे वक़्त किरी तबाह थी वियो। तर्जुमान जुगनाथ नेरोला मूजिबि जहाज में अमले जे 4 मेंबरनि सूधो 8 मुसाफ़िर सुवार हुआ ऐं उन्हनि मुसाफ़िरनि में 53 नेपाली ऐं 5 इंडिया जा शहरी शामिल हुआ। लांडी नंबर 6 यूसी 3 जे वार्ड नंबर 4 में 3 सियासी पार्टियुनि जी कैंप्स में बाहि लॻी वई। बाहि जे वाक़िए ते सियासी पार्टियुनि तरफ़ां इल्ज़ाम हयो वियो आहे त लांडी नंबर 6 में राति देर सां नामालूम माण्हुनि कैंप्स खे बाहि ॾिनी, जंहिंखां पोइ लांडी नंबर 6 में सियासी पार्टियुनि जे नुमाइंदनि खुलियल आसमान हेठि कैंपूं लॻायूं। ॿिए तरफ़ एसएसपी कोरंगी साजिद सदोज़ई चयो आहे त थधि खां बचण लाइ सुबुह कैंप्स में मौजूद माण्हुनि बाहि ॾिनी। बाहि लॻण सबबि कैंप में समूरो सामान सड़ी रख थी वियो, जॾहिं त बाहि जे वाक़िए में को बि जानी नुक़सान न थी सघियो आहे। रेती वेझो कोट सब्ज़ल थाणे जी पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबले दौरान 3 ॾोहारी मारिजी विया। पुलिस मूजिबि मारिजी वियल ॾोहारियुनि जे कब्ज़े मां हथियार बि हथ कया विया आहिनि। पुलिस मूजिबि मारिजी वियल 3 ॾोहारी पुलिस एहलकारनि जी शहादत में मुलवस हुआ। उन खां अलावा अगवा फ़ौरदारनि समेत पुलिस के संगीन केसनि में घुर्बल हुआ। मारिजी वियल धाड़ेलनि जी सुञाणप सिजावल गुलाब ऐं ज्ञानदार तौरु कई वई आहे। पुलिस मूजिबि ॾोहारियुनि सां मुक़ाबलो गागड़ी बाग वटि पेश आयो। पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। मकानी चूंडनि जे ॿिए मरहले में न्यू सईदाबाद शहर जे टाउन कमेटी समेत तालके जे 7 यूसीज़ में चूंड मरहलो शुरू थी वियो आहे, जॾहिं त तालके जे हिकु यूसी शामिर राव ते पीपल्स पार्टी जा समूरा उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि। हाला जी यूसी सैयद फतेह मोहम्मद शाह अजनाणी जे बलाल बिरादरी जे 8 ॻोठनि लाइ क़ाइमु कयल 2 पोलिंग स्टेशन्स ते 104 ऐं 105 जे वोटरनि पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे वोट न ॾियण जो ऐलान कंदे चूंडनि जो बाइकाट करे छॾियो आहे। ॻोठाणनि मूजिबि ताज़ो पयल बरसातनि दौरान मुतासिरनि जे चूंडियल नुमाइंदनि का बि वाहुर न कई। गुज़िरियल अधु सदी खां पीपल्स पार्टी के उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कंदा आहियूं, पर चूंडियल नुमाइंदा तरक़ियाती कमनि सूधो नौकरियुनि खां महरूम कयो, जंहिं करे पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि समेत कंहिं बि उम्मीदवार खे वोट न ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध जे आईजी ऐं चीफ सेक्रेटरी मकानी चूंडनि दौरान अमन अमान जी सूरत हाल खे बहितर करार ॾेई छॾियो आहे। चीफ सेक्रेटरी ऐं आईजी सिंध कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में क़ाइम पोलिंग स्टेशननि जो दौरो कयो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हियुनि दौरान चीफ सेक्रेटरी सोहेल राजपूत चयो त पोलिंग मटीरियल जी विरासत राति देर ताईं मुकमल कई वई हुई। अॼु वक़्त ते पोलिंग जो अमल शुरू थियो। 1-2 जॻहियुनि ते देर थी आहे। हुन चयो त चूंडनि दौरान किथे बि को अणवणंदड़ वाक़ियो पेश न आयो। लाइन्स एरिया जे मक़ामी एमपीए शिकायत कई, जंहिंखां पोइ असां उते पहुता आहियूं। जिते बि असांखे शिकायत मिली असां उते पहुची वेंदासीं। चीफ सेक्रेटरी वधीक चयो त सिक्योरिटी ख़दशा अॻु बि हुआ, जंहिं लाइ पुलिस रेंजर्स ऐं एजेंसी कमु कयो आहे। उन मौक़े ते सिंध आईजी गुलाम नबी मेमून चयो त चूंडनि लाइ 68,000 एहलकार कराची ऐं हैदराबाद में सिक्योरिटी लाइ मुक़ररु आहिनि। उहा लोकल बॉडी जी चूंड आहे ऐं लांडी में जेको बि थियो उहो नंढनि वॾनि मामलनि में थींदो आहे। आईजी सिंध वधीक चयो त चूंडनि में सूरत हाल बहितर आहे ऐं इलेक्शन कमीशन जो सेक्रेटरी बि मुतमिन आहे।
मुल्क में एक दफ़ो ॿीहर पेट्रोल जो बहरान जो इम्कान पैदा थी वियो आहे। ऑयल कंपनीज़ एडवाइजरी काउंसिल मुल्क में तेल जे बहरान जी घंटी वॼाए छॾी। OCAC मामले जी हसासियत ते हुकूमत खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त वक़्त ते LCs न खोलण सबबि मुल्क में तेल जे बहरान जो इम्कान आहे। वक़्त ते LCs खे यकीनी बणाइण जे लाइ नाणे वारे वज़ीर ऐं पेट्रोलियम जो वज़ीर पंहिंजो किरदारु अदा कनि। ख़त में चयो वियो आहे त बैंकनि तरफ़ां LCs न खोलण सबबि कुझु ऑयल कार्गोज़ मुलतवी थी चुका आहिनि। LCs न खोलण सबबि तेल जी सप्लाई में रंडक पैदा थी रही आहे, जंहिंखे फौरी तौर ते ख़तम करण जी ज़रूरत आहे। वधीक चयो वियो आहे त मुल्क जूं ज़रूरतूं पूरियूं करण लाइ $1.3 करोड़ जी मालियत जो तेल बरामद कयो वेंदो आहे। मुल्क में माहवार 4,30,000 मैट्रिक टन पेट्रोल, 2 लख मैट्रिक टन डीज़ल बरामद कयो वेंदो आहे। हिकु भेरो अॻु बि चीन मां ईंदड़ सप्लाई मुतासिर थियण खां पोइ उन जी बहाली में 6 खां 8 हफ़्ता लॻी विया हुआ। कोटिया में गैस लीकेज थियण सबबि धमाके में 4 ॿारनि समेत 6 ॼणा फौत थी विया। रेस्क्यू ज़रियनि मूजिब गैस लीकेज जो वाक़ियो सैटेलाइट टाउन में पेश आयो, जिते मुस्लिम इत्तेहाद कॉलोनी में रहंदड़ 40 सालनि जे शरफुद्दीन जे घर में गैस लीकेज सबबि धमाको थियो, जंहिंखां पोइ बाहि लॻी वई। वाक़िए जी इतला मिलंदे ई रेस्क्यू ऐं पुलिस जूं टीमूं वाक़िए वारे हंधि पहुची वियूं। रेस्क्यू ऑपरेशन करे लाश सिविल अस्पताल मुंतकिल करे छॾिया। रेस्क्यू ज़रियनि वधीक ॿुधायो त मुस्लिम टाउन में वाक़िए हिकु घर में मौजूद ज़ाल मुड़ुस ऐं 4 ॿार सुतल हुआ त गैस लीकेज सबबि धमाको थियो, जंहिंमें शरफुद्दीन संदसि ज़ाल ऐं 4 ॿार फौत थी विया। फौत थी वियल ॿारनि जूं उमिरूं 5 खां 12 सालनि ताईं ॿुधायूं पियूं वञनि। चनेसर टाउन जे UC 8 में चूंड जो अमल जारी आहे, जिते 80 सालनि जी पोड़ी औरत बि पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करण लाइ पहुची वई आहे। वोट कास्ट करण लाइ आयल 80 सालनि जी पोड़ी औरत चयो त पाकिस्तान बणजण खां पोइ जॾहिं बि चूंडूं थियूं आहिनि तॾहिं मूं वोट ॾिनो आहे। बुज़ुर्ग औरत मूजिब जॾहिं खां पीपुल्स पार्टी ठही आहे तॾहिं खां ज़ुल्फ़कार अली भुट्टो, शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं हाणे बिलावल भुट्टो जे उम्मीदवारनि खे वोट ॾींदी आहियां। याद रहे त सिंध में मकानी चूंडनि जे ॿिए मरहले में कराची ऐं हैदराबाद डिवीज़न समेत 2 ज़िलनि में पोलिंग जो अमल जारी आहे। 8 वॻे खां शुरू थींदड़ पोलिंग जो अमल बिना कंहिं वफ़क़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। 8 वॻे खां शुरू थींदड़ पोलिंग जो अमल बिना कंहिं वफ़क़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं पोलिंग जो वक़्तु ख़त्म, मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते ॾंद-चक ऐं जहिड़नि जा वाक़िया रिपोर्ट। सिंध में मकानी चूंडनि जे ॿिए मरहले दौरान कराची ऐं हैदराबाद जे 16 ज़िलनि में पोलिंग जो वक़्तु ख़त्म थी चुको आहे, जंहिंखां पोइ वोटनि जी ॻणप जो अमल शुरू थी वियो आहे। इलेक्शन कमीशन पोलिंग जो वक़्तु वधाइण वारो PTI जो मुतालबो पिणु रद्द करे छॾियो। मकानी चूंडनि जे लाइ पोलिंग सुबुह 8 वॻे शुरू थी, जेका बिना कंहिं वफ़क़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रही। कराची जे 7 नई ज़िलनि कामियाड़ी, सेंट्रल ॾखण, ओभर, ओला, मलीर ऐं कोरंगी में सख़्त सिक्योरिटी इंतज़ामनि हेठि पोलिंग थी गुज़री। हैदराबाद, ठठो, टंडो अलायार, टंडो मोहम्मद खान, बदीन, सिजावल, मटियारी, जामशोरो ऐं दादू ज़िले में बि मकानी चूंडनि जो वक़्तु ख़त्म थी वियो, जंहिंखां पोइ उते बि वोटनि जी ॻणप जो अमल शुरू थी वियो आहे। मकानी चूंडनि दौरान पोलिंग स्टेशन्स ते झेड़नि ऐं बदनज़मी जा वाक़िया बि रिपोर्ट थिया आहिनि, जंहिंमें भिटशाह में मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन्स ते हथियारबंदनि तरफ़ां हमला कया विया। हमलनि दौरान ज़ोरी ठपा हणण जी कोशिश कई वई। फायरिंग सबबि 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। नामालूम हथियारबंद भिटशाह जे वार्ड नंबर 1 जी पोलिंग स्टेशन ते बैलेट पेपर्स जा बॉक्स तब्दील करे खणी विया। न्यू सईदाबाद जी UC 7 जी पोलिंग स्टेशन ते बलिनो काका ते PP उम्मीदवार ऐं आज़ाद उम्मीदवार जे हामियुनि में झेड़ो थी पियो, जंहिंमें लखनि जे आज़ादाना इस्तेमाल सबबि 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं। जामशोरो जे वार्ड नंबर 5, 6 ऐं 8 जे पोलिंग स्टेशन्स ते बदनज़मी जा वाक़िया पिणु पेश आया। PP ऐं जामशोरो इत्तेहाद जे उम्मीदवारनि जे हामियुनि में झेड़ो थी पियो। हुननि हिक ॿिए ते औरतुनि जी पोलिंग स्टेशन्स में दाख़िल थियण जा इल्ज़ाम हया।
बदीन में पीपल्स पार्टी जे एमपीए ताज मोहम्मद मल्ला जी पोलिंग स्टेशन ते अचण जे जीडीए उम्मीदवार अब्दुल रज़ाक सुमरो पारां एहतजाज कियो वियो। बदीन जे यूसी 37 मीर गुलाम अली टालपुर जी पोलिंग स्टेशन ते झेड़े दौरान जीडीए उम्मीदवार जो पोलिंग एजेंट जख्मी थी पियो। जख्मी थियल पोलिंग एजेंट गुलाम कादर उनड़ चयो त पीपल्स पार्टी जी पोलिंग एजेंट्स मथो फाड़े छॾियो आहे, पोलिंग स्टेशन मां गॾे छॾियो। हैदराबाद सिटी तालके जे यूसी 27 जी पोलिंग स्टेशन ते पीपी उम्मीदवार गुडू मरी ऐं प्रेज़ाइडिंग ऑफिसर विच में ॾंदचक थी, जंहिंमें पीपी उम्मीदवार चयो त असांजी पोलिंग एजेंट खे अंदर न पियो छॾियो वञे। दादू जे वार्ड नंबर 13 ते पीपी ऐं पीटीआई जे अॻवाननि में छिकताण ऐं ॾंदचक। पीटीआई अॻवान आशिक ज़हूर चयो त पहिरें पोलिंग अमलो तब्दील कयो वियो, हाणे सरेआम धांधली कई पई वञे। बुकेरा शरीफ में वार्ड नंबर 4 ते पीपी उम्मीदवार ऐं आज़ाद उम्मीदवार जे हामियुनि में झेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में हिकु ॼणो ज़ख्मी थी पियो। उन हवाले सां ॿुधायो पियो वञे त बुकेरा में लेडीज़ पोलिंग स्टेशन ते पुलिस एहलकार मुक़रर करण तां झेड़ो थी पियो, जॾहिं त बदनज़मी दौरान रश वधी वञण सबबि हिकु औरत पिणु बेहोश थी वई। इलेक्शन कमीशन जो कारनामो, पीपी उम्मीदवार खे तालो, जामशोरो इताज उम्मीदवार खे तीर जो निशान ॾिनो वियो। जामशोरो में यूसी सरी जे वार्ड नंबर 3 में इलेक्शन कमीशन जो कारनामो साम्हूं अची वियो। बैलेट पेपर में ग़लती सबबि पीपी उम्मीदवार खे तालो, जॾहिं त जामशोरो इताज जे उम्मीदवार खे तीर जो निशान ॾिनो वियो। इलेक्शन कमीशन जे कारनामे सबबि यूसी सरी में बैलेट पेपर निशान में ऊंधा ॾिना विया। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार खे तालो निशान अलाट कयो वियो, जॾहिं त जामशोरो इताज जे उम्मीदवार खे तीर जो निशान ॾिनो वियो। इलेक्शन कमीशन जे अहिड़े कारनामे खां पोइ उम्मीदवारनि जा मथे ते हथ अची विया। निशान उबता हुजण करे वोटर बि परेशान। शिकायतुनि ते पोलिंग जे अमल खे बंदि कयो वियो। पिंगरियो में चूंड निशान गायब थियण ते जीडीए उम्मीदवार जे हामियुनि पारां एहतजाज कयो वियो। यूसी ॾही जरकिस में चूंड निशान गायब थियण खिलाफ जीडीए उम्मीदवार नंदलाल जे हामियुनि पारां एहतजाज कयो वियो। जीडीए उम्मीदवार नंदलाल जे हामियुनि जे एहतजाज सबबि कुझु देर लाइ पोलिंग जो अमल बंदि थी वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त चेयरमैन जान मोहम्मद कंबो जो फार्मर्द कयो वियो। वाइस चेयरमैन नंदलाल खे चूंड वेहण लाइ आरओ पारां इजाज़त ॾिनी।